अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अखियूं आरीअ जाम जूं आहिनि अंधीअ साण, पसे कंदियूं पाण पेशानी पुन्हूअ जी। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं, जंहिंजा माॻ ॿुचे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 6 जनवरी 2022 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल चित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। प्रोग्राम में अॼु असीं पेश कंदासीं जग जहान जूं ख़बरूं, उन सां गॾोगॾु जग मशहूरु किताब सिंधु जूं सल्तनतूं जी 53 क़िस्त पिणु पेश कंदासीं। सॼी जमार पोरितण लाइ जाखोड़ींदड़ कामरेड जाम साकी जे किताब फ़तह आख़िर आवाम जी थींदी मां 19 क़िस्त बि अव्हां जे समातनि जी नज़र कंदासीं। जॾहिं त नाम्यारे लेखक सहाफ़ी ऐं शाइर अनवर पीरज़ादे जे किताब सिंध मां मज़मून असांखे मोहन जो दड़ो दफ़न करे ॾियो पिणु प्रोग्राम में शामिल हूंदो। प्रोग्राम में सभ खां पहिरियां नज़र विझूं था ख़बरनि ते। रियासती इदारनि हथां खंभे गुम कयल पठान ख़ान ज़ुहराणी, सागर सईद गाॾही, अयूब कांदड़े, मुर्तज़ा जुणेजे, काशिफ टगड़, अयाज़ लतीफ़ शर, ज़फ़र चांडिये, सदाम शर, सजाद मंगणेजे, सुहेल रज़ा भट्टी, सरवेज नुहाणी, फ़कीर एजाज़ गाहे, अल्लाह वधाए महर, फ़हीम हैदर सुमरे, डॉक्टर फ़तह मुहम्मद खोसे, मोहिन मेघवाड़, नसीम बलोच, सोबत खोसे, इमदाद शाह, मुनीर आबड़े, फ़ैसल आराई, अल्लाह बख़्श जमाली ऐं ॿियनि खंभे गुम कयल क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ सिंध सुजागी फोरम ज़िले मलीर पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी अॻवाणी यासीन झुलण, सूफ़ी हाजन गुल, शाहिद सुमरो, मोहम्मद शाल, पठान ख़ान ज़ुहराणी जे पुट इरफ़ान ज़ुहराणी ऐं सागर सईद कई। क़ाइद आज़म पार्क खां मलीर प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते कारकुननि, खंभे गुम कयल अॻवाणनि जे वारसनि ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध मां खंभे गुम कयल क़ौमी ऐं सियासी समाजी कारकुननि खे रियासती इदारनि पारां राति जी तारीख़ी में घरनि जी चौदीवारी जो तक़दुस पायमाल कंदे इंसानी हक़नि जी आलमी पधरनामे ऐं मुल्की क़ानूनी आइन जी भञकड़ी कंदे अदालतनि जी तौहीन कंदे खंभे गुम कयो वियो आहे, जिन मां केतिरनि खे त 5 सालनि खां बि वधीक अरसो गुज़री चुको आहे। ख़बर न आहे त उहे ज़िंदा बि आहिनि या न। उन्हनि जा घर वारा दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। उन्हनि जे घर में कमाइण वारो ॿियो को बि न आहे। असां समूरनि कारकुननि जी आज़ादी जी घुर था कयूं ऐं मुल्क जे अदालतनि, आलमी ज़मीर, इंसानी हक़नि जे तनज़ीमनि खे अपील था करियूं त इंसानी हक़नि जी संगीन लताड़ ऐं लाक़ानूनियत ख़िलाफ़ सख़्त नोटिस वठी मुल्क जे इदारनि ते दबाव विझी सियासी समाजी कारकुननि खे आज़ादु कराइण में पंहिंजो किरदारु अदा कनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। बरसात दौरान दादू शहर जी फरहान कॉलोनी में घर जी छित ऐं भित किरण सबबि हिक ई ख़ानदान जा 3 ॼणा 35 वरहनि जो नूर मोहम्मद सोलंगी, 21 वरहनि जो मंसूर सोलंगी ऐं 9 सालनि जो शागिर्द मुबीन अहमद सोलंगी ज़ख़्मी थी पिया, जिन खे कढी सिविल अस्पताल पहुचायो वियो, जिते ज़ख़्मनि जा सट न सहंदे फ़ौत थी विया। ज़रूरी कार्रवाई बाद फ़ौतियुनि जा लाश एम्बुलेंस ज़रिए घर रवाना कया विया। ग़रीब पोरितनि जा लाश दफ़नाइण लाइ कफ़न न हुजण सबबि वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि चंदो करे कफ़न जो बंदोबस्तु करण बाद पोरितनि जी तदफ़ीन कई। शहदादकोट में बरकत मंगणहार पिस्टल जा फायर करे पंहिंजी ज़ाल शबाना खे क़त्ल करे छॾियो, जॾहिं त वाक़े बाद जवाबदार पंहिंजनि 2 मासूम ॿारनि खे पिणु खणी फ़रार थी वियो। हैदराबाद में ॻोरारी खे इस्पताल खणी वेंदड़ कार अंडर बाईपास में फासी पई, जंहिंमें ॿार फ़ौत थी वियो।
हैदराबाद में बरसात जे पाणी सबबि मुर्शिदाबाद वासियुनि जी कार इंडस बाईपास में फाथी। कार में सवार ॻोरहारी औरत खे रक्शे में अस्पताल नियो वियो। ॿारड़ो पेट अंदर ई फ़ौत थी वियो। नवाबशाह में ट्रामा सेंटर ॿाहिरां हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान खे क़त्ल करे छॾियो। हथियारबंदनि इमरान उर्फ़ बबलू सोलंगी खे गोलियूं हणी क़त्ल कयो। कराची जे क़ब्रिस्तान मां 7 सालनि जे मासूम ॿार जो लाश मिलियो। इंडस्ट्रियल एरिया थाणे जी हद ख़मीसो ॻोठ जे क़ब्रिस्तान मां लाश हथु कयो वियो, जंहिंजी सुञाणप न थी सघी हुई। सिंध में भाणजी हथरादू खोट ऐं ब्लैक ते विकिरे ख़िलाफ़ जस्कम जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। नवाबशाह में तारिक समूह, फरहान मल्लाह, शकील लखमीर, इमदाद लेगारी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। टंडे मोहम्मद ख़ान में जस्कम जे ज़िले सदर ज़हूर हालेपोटो, जावेद हालेपोटो, गुलशेर कुलाची, ज़ुहेब जमाली ऐं ॿिनि जी अॻुवाणी में पिणु एहतिजाज कयो वियो। लाड़काणे में अब्दुल अज़ीज़ शेख, तारिक कोराई, राहिब सुमरो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो। रते देरे में आसिफ़ ओढो, सजाद ख़ासकली, अली रज़ा, अकरम भट्टी, अब्दुर्रहमान कुरैशी ऐं अंसार चनो जी अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो। सकरड़ में काज़ी सरफराज़ मेमण चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खे मसूद शाह, ख़ैर मोहम्मद लाखो, शमीर जमाली, कासिम सुमरो ऐं ॿियनि ख़िताब कयो। शाहपुर जहानिया में पिणु एहतिजाज कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी अब्दुल फ़ताह बुॻियो, ज़फ़र बुॻियो, सैफ़ सिंधी, नज़ीर डाहिरी, असद बुॻियो, सदाम सिंधी, आज़ान जान ऐं ॿिया करे रहिया हुआ। जॾहिं त मुज़ाहिरनि खे ख़िताब कंदे जस्कम जे अॻुवाणनि चयो त हुकूमत सिंध जे निढनि आबादकारनि ऐं हारियुनि जो मुआशी क़त्ल करे रही आहे, जंहिंजो सबूत कणक जी पोखी जे वक़्तु सिंध मां यूरिया भाणजी हथरादू खोट करे ब्लैक मार्केटिंग करणु आहे। आबादकारनि खे भाणजी फ़राहमी कई वञे। पटीतनि भरिसां नीगर सां मुबैना बदफ़ैली इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। ॻोठ पीर जुमन शाह जो रहवासी 12 सालनि जो नीगर पंहिंजे माउ सां गॾु थाणे ते पहुतो। नीगर जी माउ ॿुधायो त पुटु दरगाह पीर जुमन शाह ते बुहारो ॾींदो हो। ॿिनि जवाबदारनि पुट सां बदफ़ैली कई, जॾहिं त पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कराची जे सिंधी वसंदियन बिलाल कॉलोनी, गुलशन लतीफ़, गबोल ॻोठ ऐं ॿियनि सिंधी वसंदियन में तरक़ियाती कम न थियण ख़िलाफ़ सिंध सुजागी फोरम तालके कोरंगी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी यासीन झुलण, ज़ाहिद खोसो, मुकेश कुमार, शुएब शेख, मुजाहिद शेख ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत जी इहा सही सिधी नाअहली आहे जो धारियुनि जे वसंदियन ऐं ज़बरदस्ती कब्ज़ो कयल ज़मीननि ते ठाहियल बेहरिया टाउन, DH ऐं ॿियनि इलाइक़नि मां त बरसाती पाणी नेकाल कयो पियो वञे ऐं सफ़ाई कराई पई वञे ऐं तरक़ियाती कम कराया पिया वञनि, पर हितां जे मक़ामी आबादियुनि बिलाल कॉलोनी, गुलशन लतीफ़, गबोल ॻोठ, मेहरान टाउन, चकरा ॻोठ ऐं ॿिनि आबादियुनि मां अञा ताईं बरसाति जो पाणी बि नेकाल न थी सघियो आहे। बरसाती नाला गंद सां भरियल आहिनि ऐं उन्हनि मथां कब्ज़ा थियल आहिनि, जिन तां न कब्ज़ा हटाया विया आहिनि ऐं न ई उन्हनि नालनि जी सफ़ाई कराई वई आहे। रोड रस्ता ऐं तरक़ियाती कम त परे जी ॻाल्हि, पर सफ़ाई बि नथी कराई वञे। उन करे असां इहो मुतालबो था करियूं त जल्द खां जल्द बरसाती नालनि तां कब्ज़ा हटाए उन्हनि जी सफ़ाई कराए बरसाती पाणी नेकाल करायो वञे ऐं रोड रस्ता ठाहे ॾिना वञनि। उन मौक़े ते वॾे तइदाद में मक़ामी माण्हुनि पिणु शिरकत कई। कारुंझर सुजाग फोरम पारां नगर पार्कर जे ॻोठ पिपरियो में ॻोठाणनि सां मिली खेनि कारुंझर जी अहमियत, कटाई जे नुक़साननि ऐं कारुंझर खे हमेशह लाइ महफ़ूज़ करण बाबति सुजागी ॾिनी वई। कारुंझर सुजाग फोरम जे अॻुवाणनि अलाह रखियो खोसो, रमेश कारुंझरी, ज़ुल्फ़कार खोसो, ॻोठाणनि प्रताप कोल्ही, शिवजी कोल्ही, मानू कोल्ही ऐं ॿिनि चयो त कारुंझर सियाहती, सक़ाफ़ती, तहज़ीबी ऐं मज़हबी मागनि सां गॾु इंसानी आबादी जे जियापे जो वाहिद ज़रियो आहे। असां सभिनी जी ज़िंदगी कारुंझर सां सलाहियल आहे। कारुंझर दिफ़ाई मोर्चे सां गॾु असांखे पीअण जो मिठो पाणी बि मुहैया करे थो। हितां जी मक़ामी आबादी नगर पार्कर में सिंध हुकूमत पारां
ठाहियल डेमनि जे सीपेज थियल पाणी मां ज़मीनूं आबाद करे पंहिंजो गुज़र सफ़र करे थी। पर गुज़िरियल 30 सालनि खां कारूंजर खे टुके ख़तमु कयो पियो वञे, पर हुकूमत कंपनियुनि खां कम बंदि कराइण बदिरां कंपनियुनि जी साथारी थी वई आहे। अॻवान चयो त असां अदालतनि मां उमेद था करियूं त कारूंजर खे बचाइण ऐं उनखे हमेशह लाइ महफ़ूज़ करण में पंहिंजो किरदारु अदा कंदियूं। ही असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। प्रोग्राम साण अव्हांजो मेज़बान आहियां हबीब लगारी। नामियारो लेखक अमीर बख़्श शर पंहिंजी आत्मकथा वारे किताब राई पेर रत कया में लिखे थो, चवनि था त विरहाङे खां अॻु सिंध जे वणिज वापार जो अहम ज़रियो राजा जी रेल हूंदी हुई। तॾहिं त अॼु बि फुटियुनि टाणनि जा फिटियल कारखाना शादी पली पिथोरो ऐं ढोरो नारो में पंहिंजे वक़्त जे अज़ीम आसारनि जी ॾिख पिया ॾींदा आहिनि। चवनि था त तॾहिं उमरकोट बजाए छोर ऐं नवकोट थर जा गेटवे हूंदा हुआ ऐं रेल जी सहूलियत न हुजण सबबि उमरकोट पंहिंजी असलूकी हालति वञाए वेठो हुयो। राजा जी रेल जे बिराजी इलाइक़नि खे बर्बाद सखर बिराज दरवाज़नि कयो हुयो। जॾहिं नारे खे दरवाज़ा लॻा, नारे जे नवाबनि जी लोड में लहस आई, रतड़िया चांवर घटि पोखजण लॻा। राजा जी रेल जे ज़रिए माण्हुनि जी तोड़े माण्हुनि जे फसलुनि जी पहुच ख़्वाजा अजमेर ताईं हूंदी हुई। ईअं कई ख़ानदान हितां लॾे हुते आबाद थींदा हुआ ऐं मिटियूं माइटियूं थींदियूं हुयूं। सोढनि राजपूतनि खां सवाइ उनड़ाबाद जे अब्दुल वाहिद आरीसर खां वठी लाल मोहम्मद आरीसर जूं मिटियूं माइटियूं हुन भर हूंदियूं हुयूं। अॼु बि हवेली जो काको कमल सिंह सोढो हुन भर परणायल नियाणियुनि खे सारे थदा साह भरे थो त हूअ माली भीलण हासिसर जे रेलवे स्टेशन जी बेंच ते वेही पन जी बीड़ी दुखाए हफ़्ते में हिकु वार गुज़रंदड़ राजा जी रेल जी छुक छुक ॿुधी पंहिंजे भेणनि ऐं भाइरनि खे सारे वक़्त जी सरकार खे हिकु गार ॾियो छॾे। जेतोणीकि हू ख़ुदि बि हाणे उहो माल्हो नाहे रही, पर वक़्त जी तिख में वहंदे मुस्लमान थी मरियम उन्नड़ बणिजी चुकी आहे। अॼु बि सणहोई जा शैतान सिंह सुमेत समूरा सोढा पंहिंजे प्यारनि ऐं प्यारियुनि खे परणाइण लाइ ॿाड़ मीर मोना बाऊ ऐं छूटण वञण लाइ महीननि जा महीना वीज़ा जा चकर था लॻाइनि। अॼु बि टेबरी जो उमिरि बंभरो जैसलमेर चौकी जे जमायतुनि खे सारे हंजूं हारे थो। अॼु बि छोर जो शरीफ़ डीज़ल पंहिंजे प्यारी खे ॾिसण लाइ ॿाड़ मीर जा वण ॾिसण लाइ तड़पी पियो थो। अॼु बि न्यू छोर जो राजू हाजाम पंहिंजनि निज निबार गेहमा ठहियल मिठाइनि जी ख़्वाजा अजमेर ताईं हाक खे सारे थधो साह भरे चवे थो उहे बि के ॾींहं हूंदा हुआ। जेतोणीकि हाणे उन्ही जानू नोहड़ी जी जाइ अलाए कंहिं वालारी आहे, जंहिं लाइ मशहूरु हुयो त संस सियाटप सबबि सदर अयूब ख़ान खेसि पाण सां गॾु विहारे मानियूं खाराईंदो हुयो। हाणे जालू जी चवरी जी उन्ही लतीफ़ सूमरे जी जाइ अलाए कंहिं वालारी आहे, जेको ईंदड़ वींदड़ कामरनि खे अजरकूं ओढाए खेनि थर जे मारवड़नि जा सूर पिशावर जी किसा ख़ानी बाज़ार जे कंहिं किसा गो वांगुरु ॿुधाईंदो हुयो। अॼु बि गोईंदाणे जो रहाकू वॾेरो उबैदुल्ला समो ॿाड़ मीर जे रहाकू हाजी समन जो डंड खे पार ठाहे गाबड़ी रांदि कंदे ॿुॾी मरण जा किसा वरी तम तराक सां ॿुधाईंदो आहे। अॼु बि शफ़ी फ़क़ीर जे वरलाप में एतिरो त दर्द आहे जो संदसि अबाणे वतन मेड़ासर खां बाखासर ताईं उहो वरलाप भिटनि में वर करे पियो गूंजंदो आहे। अॼु बि भटारे जो रहाकूअ वसायो कुंभार सरगोशी जे अंदाज़ में राजा जी रेल जे ड्राइवर खे काठियुनि जी भरी ॾेखारे रेल बिहारण जो दास्तान फ़ख़्रिया अंदाज़ में ॿुधाईंदो आहे। ऐं पोढ़ा थरिया अॼु बि खोखरा पार शहर में अरबाब राहिमे जे होटल में वेही हाजी सिराज सूमरे जो इक़बाल एंड को में 60 रुपयनि जी पघार वारी नौकिरी खां शुरू थी अरबपति थियण जो दास्तान वॾी ख़ुशी सां ॿुधाईंदा आहिनि। ऐं अॼु बि छाछरे जी धरती ते जुंझारनि जो ओटो पंहिंजे बहादुर जुंझारनि जी औलाद खे ॾिसण लाइ तड़पे थो त डेबोड़ी जो उनायत नोहड़ीअ पीराणे जे पार जो हयात नोहड़ी ऐं जुमो जो जाम मुरीद समो
परे भर वसंदड़ पंहिंजे प्यारनि खे सारे तड़पनि था त भिटारी जो इब्राहिम कुंभार छोटण में पंहिंजे ॾाॾे जी क़बर ते कुल पढ़ण लाइ हथ मेटे थो। मञूं था त पाक वतन जी हासिलात लाइ हिननि माण्हुनि पंहिंजे प्यारनि खे सारींदे ऐं आहूं भरींदे पंहिंजूं ज़िंदगियूं गुज़ारे छॾियूं, पर पोइ बि वतनी न थी सघिया। परख जा बीटा मयार त ॾिसो जो पंजाब जो मुस्लमान चौधरी ऐं ख़ालसो चौधरी हिक ॿिए खे एतिरो त वेझा आहिनि जो ॿिन्ही पारनि जूं सायूं भाॼियूं ऐं मेवा शाम थियण खां अॻु ॿिन्ही तरफ़नि जे ॻोठनि में पहुचो वञनि ऐं हिन पार जा थरिया अध सदी खां हिक ॿिए जूं शक्लियूं ॾिसण लाइ वाझाईंदा वतनि। हीअ दर्दन भरिया अहसास ऐं ख़ूबसूरत लिखणी असां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामेरे लेखक अमीर बख़्श शर जे किताब राई पेर रद कया मां। अमी ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम कुझु वर्क किताब मां। ऐं अव्हां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। ही प्रोग्राम अव्हां जी ख़िदमत में पेश कयो पियो वञे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाणे वर्क वरायूं था नाम्यारे साफ़ी लेखक ऐं शाइर अनवर पीरज़ादे जे किताब सिंध जा। ऐं हिन किताब मां असीं अॼु अव्हां जे लाइ जेको मज़मून पेश करे रहिया आहियूं उन जो उनवान आहे असांखे मोहन जो दड़ो दफ़न करे ॾियो। हिकु परॾेही साफ़ी मोहन जे दड़े ते पंहिंजे मज़मून जी शुरूआति कंदे लिखियो हो त 5000 वरिया पुराणी भित जी पाड़ में वेठल हिकु राज़े हिकु ॻरियल सिर खे धक हयो ऐं तारीख़ जा ज़रड़ा हवा में उॾामण लॻा। हिंदुस्तान जी यूनेस्को ऑफिस वारे सरबराह स्टोपा घुमंदे चयो त मोहन जो दड़ो दुनिया जे हिन ॻोल्हे ते जमहूरियत जो पहिरियों तजर्बो आहे। हिन शहर जूं सभु जायूं हिकु जहिड़ी सिर सां ठहियल आहिनि। हितां न को महलात मिलियो आहे ऐं न को मंदरु। ही हिकु शहरी रियासत हुई ऐं ताज़ो ख़तमु कयल मोहन जो दड़ो प्रिजर्वेशन अथॉरिटीअ जे हिकु अॻूणे प्रोजेक्ट डायरेक्टर जो चवणु हो त मोहन जो दड़ो कुफ्र जी अलामत आहे। अखियुनि वारा उनखे ॾिसी इबरत हासिलु कनि। दुनिया जा माहिर चवनि था त हिन तहज़ीबी विरसे खे सिंधु दरिया आबाद कयो ऐं उन बर्बाद कयो, पर असांजा ज़ोर ते अकाबर बणियल मौलवी नुमा जुड़तू माहिर चवनि त मोहन जे दड़े खे इलाही अज़ाब ख़तमु कयो। फील्ड मार्शल मोहम्मद अयूब ख़ान जी हुकूमत में सिंधु तहज़ीब जे यूरोपी माहिर मार्टिमन वेलर खां हिकु किताबु लिखायो वियो जंहिंजो उनवान हो पाकिस्तान जा 5000 विरहा। उन ते मुलनि गोड़ कयो त उन किताब वारे प्रोजेक्ट खे ख़तमु कयो वञे, छाकाणि त इस्लाम जे नज़रिए ते क़ाइमु थियल मुल्क जो 5000 विरहा अॻे वारे ग़ैर इस्लामी निज़ाम सां को बि तालुक़ु न आहे। ऐं पोइ अहिड़ी सोच रखंदड़ कामोरनि खे चयो वियो त अव्हां मोहन जे दड़े खे बचायो। उहो ईअं हो जीअं कंहिं मंदर खे बचाइण लाइ कंहिं मुला खे मुक़ररु कजे या कंहिं मस्जिद जी हिफ़ाज़त लाइ कंहिं जनूनी हिंदू खे रखिजे। हूअं निंढे खंड जी तारीख़ में अहिड़ा वाक़िया बि मिलनि था जॾहिं ॿिए मज़हब जे माण्हुनि ॿियनि जी इबादत गाहनि जो तहफ़ुज़ कयो हुजे, पर असांजा तंग नज़र कामोरा जनूनी मज़हबी माण्हुनि खां बि ख़तरनाक निकिता। हुननि न कई हम न तुम मोहन जे दड़े खे खोटे वेही रहिया। जेसिताईं ही खंडर ज़मीन में दफ़न हुआ तेसिताईं सालिम हुआ। इंसानी ढांचा ऐं ठुकर जूं ठहियल शयूं, टामे जा सिका, मूर्तियूं, मुजसमा वग़ैरह वग़ैरह। पर जॾहिं मिटी जे वर्कनि में वेड़ियल हिन किताब खे खोलियो वियो त दुनिया त बराबरि उहो ॿुधी हैरान थी वई त जॾहिं यूरोप ऊंदाहु खंड हो तॾहिं एशिया में 5000 विरह पुराणी तहज़ीब सिंधु दरिया जे किनारनि ते आबाद हुई। पर उन सां गॾु नुक़सानु इहो थियो जो फ़िज़ा में मौजूदु घिम, बरसात, उस, छांव, सिम ऐं कलर ज़ाहिर थियल भितनि, मुजसमनि, ठिकर जे थांवनि ऐं इंसानी तौरु हैवानी हरण खे ॻारणु शुरू कयो। ऐं पोइ मोहन जे दड़े वारनि अंधनि ऊंधनि वेझनि सोचियो त हाणे वाक़ई हिन खे बचाइजे न त तबाह थी वेंदो। सिम ऐं कलर, मींहं, वाचोड़ा ऐं तूफ़ान हिन खे झोरे विझंदा। अहिड़ी तरह हुननि मोहन जे दड़े खे बचाइण दौरान जेतिरो उनखे तबाह कयो ओतिरो गुज़िरियल 5000 वरहनि में न थियो हो, छाकाणि त उन वक़्तु मोहन जो दड़ो मिटी हेठां दफ़न हो ऐं हवा, मींहं, सिज, चंड, सिम ऐं कलर खां महफ़ूज़ हो। हुननि पहिरियां ई खंडरनि जे ॿाहिरां चौधारी हिकु वेकिरो वाह खोटियो। उहो वाह ट्यूबवेलनि जो पाणी खणी
ओलह में दादू कैनाल अंदर वहाइण लाइ बिल्डूज़रनि सां खोटियो वियो। खोटाई कंदड़ बिल्डूज़र जितां बि लंघिया उतां मुंहिंजे दड़े जा क़दीम घर ठाहींदा मसमार कंदा विया। किथे किथे त इंसानी ढांचा पिणु बिल्डूज़रनि जे ब्लेड सां नाबूद थी विया। पोइ वरी खंडरनि में 58 बदिरां 26 ट्यूबवेल लॻाया विया। ट्यूबवेल कुझु वक़्तु हलिया त चयाऊं त असां वटि ट्यूबवेल हलाइण लाइ बिजली जे बिल प्यारण जा पैसा न आहिनि। तव्हांजो 26 ट्यूबवेलनि मां रुॻो 2 ट्यूबवेल हलंदा हुआ जिन जो बि पाणी उहो वाह न खणी सघंदो हो। उनजो सबबु इहो हो त वाह जी खोटाई कान हुई, जंहिं करे उथली वेतर सिम में इज़ाफ़ो कंदो हो। वरी उन वाह खे केतिरा घारा पिया ऐं मुंहिंजे दड़े जा हेठां इलाइक़ा पाणी हेठि अची विया। होॾां ट्यूबवेल बंदि थियण सां मुंहिंजे दड़े ते पाणी जी सतह वधणु लॻी। जॾहिं ट्यूबवेल लॻा हुआ उन वक़्तु पाणी ज़मीन खां 5-6 फुटनि ते हो। ट्यूबवेल हलिया त उहा सतह 15-16 फुटनि ताईं हेठि वई। पर हाणे जॾहिं ट्यूबवेल बंदि आहिनि त पाणी जी सतह एतिरो वधी वई आहे जो पाणी ज़मीन मां ॿाहिरि निकिरण लाइ ज़ोर लॻाए रहियो आहे ऐं हिन वक़्तु ट्यूबवेलनि जी पाड़ में सिम निकिरी आई आहे। उन सिलसिले में कुझु माहिरनि मुंहिंजे दड़े वारनि अंधनि उंधनि वेझनि खे चेताव ॾिनो हो त ट्यूबवेलनि ज़रिए ज़मीन मां तेज़ी सां पाणी न कढो, छाकाणि त उन सां ज़मीन में ख़ाल पैदा थींदो ऐं पोइ ज़मीन अंदरि ओसे पासे जो पाणी उन ख़ाल भरण लाइ ज़ोर लॻाईंदो, जंहिं करे ईअं बि थी सघे थो त मुंहिंजो दड़ो ॿेड़ी जहाज़ या सिम जे समुंड में ग़रक़ थी वञे। सो हींअर बिल्कुलु ईअं थी रहियो आहे। ज़मीन अंदरि दफ़न थियल इंसानी तहज़ीब जे कामराननि ऐं कोतायनि खे सिम जो पाणी वराए वियो आहे। मिटी में ॻरी मिटी थींदड़ इंसानी हॾान जो वजूद पाणी में जज़ब थी हर का शइ पंहिंजी असल ॾांहुं मोटाए थी वांगुरु पाणी मां पैदा थींदड़ हयाती पाणी में ई बर्बाद थी रही आहे। दुनिया जे माहिरनि जो ज़ोर हो त मुंहिंजे दड़े ते ज़मीन अंदरि पाणी जी सतह घटायो त जीअं उते खोटाई थी सघे ऐं सॼी दुनिया पंहिंजे तहज़ीबी विरसे वारे माज़ी खां वाक़ुफ़ु थिए। पर असांजे माहिरनि पाणी जी सतह घटाइण बदिरां वधाए छॾी आहे ऐं होॾां सॼे मुंहिंजे दड़े जो रुॻो 18% खोटियो वियो आहे, जंहिं करे सिंधु माथिरीअ वारी तहज़ीब बाबति केतिरा ई राज़ या राज़ ई रहिया आहिनि। मिसाल, मुंहिंजे दड़े वारनि माण्हुनि जो मज़हब कहिड़ो हो, हुननि जी ॿोली कहिड़ी हुई ऐं हू पंहिंजा लाश कीअं पूरींदा हुआ वग़ैरह उन जी दुनिया खे ख़बर न आहे। सो दुनिया चए थी त अॼु खां 5000 वरिया अॻु इंसानु कहिड़े तहज़ीबी ढांचे में रहंदो हो, उहो मालूम करण लाइ मुंहिंजे दड़े ते खोटाई करियो ऐं असांजा माहिर मुंहिंजे दड़े खे तबाह करण पुठियां पइजी विया आहिनि। उन सिलसिले में सिंधु माथिरी जे खंडरनि खे बचाइण लाइ भुटे जी हुकूमत में क़ाइमु कयल अकेली अथॉरिटी खे हिकु धक सां 30 सेप्टेम्बर 1997 ते ख़तमु कयो वियो ऐं मुंहिंजे दड़े खे बचाइण जो ज़िमो हिकु दफ़ो वरी उन्ही क़दीम आसारनि वारे वफ़ाक़ी खाते खे ॾिनो वियो आहे, जंहिंजी नाकामी सबबु जस्टिस नाना जी सरबराही में अथॉरिटी क़ाइमु कई वई हुई। हाणे उहा अथॉरिटी ख़तमु करे हिकु दफ़ो वरी हिन आलमी विरसे खे उन वफ़ाक़ी खाते जे हवाले कयो वियो आहे, जंहिं 27 साल उनखे बचाइण जे नाले में नाबूद कयो। ऐं हाणे उन खाते जा कामोरा चवनि था त घटि में घटि 15 महीननि लाइ ट्यूबवेल बंदि रहंदा, छाकाणि त वटण पैसा न आहिनि। मूंखे यादि थो अचे त कुझु वक़्तु अॻु यूनेस्को जा माहिर मुंहिंजो दड़ो घुमण आया। हितां जे कामोरनि जर्मन माहिर माइकल जॉनसन खे गुज़ारिश कई त उहो यूनेस्को जे माहिरनि खे मुंहिंजो दड़ो घुमाए। माहिर जॾहिं घुमी फिरी स्टोपा खां हेठि लही रहिया हुआ त उन्हनि मां हिकु असांजे कामोरनि खां पुछो त मुंहिंजे दड़े खे बचाइण में आख़िर कहिड़ो मसइलो आहे। उन ते हिकु आला ऑफिसर चयो, असां वटि उन वॾे कम लाइ पैसा न आहिनि। उहो जवाबु ॿुधी माइकल जॉनसन चयो त पोइ भला मुंहिंजे दड़े जो सौदो करियो, असां हिकु सिर लाइ $1 ॾियण लाइ तयारु आहियूं। सो मुंहिंजे दड़े जा अंधा ऊंधा वेझ उनखे बचाए सघिया आहिनि ऐं न अॻिते कुझु करे सघंदा। सिज जेको उभरंदे ताव नथो करे सो लहंदे छा कंदो। उन करे असां पाकिस्तान जे क़दीम आसारनि वारे वफ़ाक़ी खाते जे मज़हबी जनूननि खां बि ख़तरनाक कामोरनि उर्फ़ मुंहिंजे दड़े वारनि अंधनि ऊंधनि वेझनि खां अपील करियूं था त असांखे मुंहिंजो दड़ो पंहिंजी असल सूरत में मोटाए ॾियो। जेको कुझु खोटियो अथव उनखे वरी मिटी सां ढके दफ़न करे छॾियो। असांखे अव्हां अंधनि ऊंधनि वेझनि जे इलाज जी का बि ज़रूरत न आहे।
तन तबीब न तूं सुध न लहीं सूर जी सांड पंहिंजा डबड़ा खॾ खणी मभूं कान घुर्जे मूं हयाती होतन रे। ही असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं नाम्यारे शाइर लेखक ऐं सहाफ़ी अनवर पीरज़ादे जो लिखियल मज़मून जेको हुन 21 अक्टूबर 1997 ते लिखियो हो। ही मज़मून असां अवां जी ख़िदमत लाइ चूंड कयो हो संस किताब सिंध मंझां ऐं हिन मज़मून जो उनवान हो असांखे मोहन जो दड़ो दफ़न करे ॾियो। अमी ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम कुझु वर्क किताब मां। हिन प्रोग्राम साण अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। ही प्रोग्राम अवां जी ख़िदमत में पेश कयो पियो वञे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाण वर्क वरायूं था नाम्यारे पोहरत अॻवान जाम साकी जे किताब फ़तह आख़िर आवाम जी थींदी जा ऐं अवां जी ख़िदमत में अॼु असीं पेश करे रहिया आहियूं उणिही क़िस्त। साईं, असांजो मुल्क महदूद वसीलनि वारो नंढो मुल्क आहे। गैर पैदावारी इस्मनि ते 85% ख़र्च करणु असांजे वस खां ॿाहिरि आहे। सो जंगी जनून वारी पॉलिसी जो असांखे सत सारणी न घुरिजे। असीं अॻे ई अधु मुल्क वञाए चुका आहियूं। असांजा त अञा अॻियनि ॿिनि जंगियुनि वारा फट बि न छुटा आहिनि। अमेरिका जहिड़ो शाहूकार मुल्क बि जंग वारी अयाशी जी सट न सही सघियो ऐं अञा ताईं वियतनाम वारी जंग जा फट चटे रहियो आहे। उन करे हाणे अमेरिका हिन चकर में आहे त हक़ीर मुआवज़े ते असांजे मुल्क खे पंहिंजे पारां वेढ़ाए। सो न रुॻो तरक़ी लाइ पर असांजे मुल्क जी सलामती लाइ बि उहो ज़रूरी आहे त असांजा पाड़ेसरी मुल्कनि सां सुठा लाॻापा हुजनि। अफ़गानिस्तान ऐं हिंदुस्तान सां पुरअमन ऐं दोस्ताना नाता सऊं सिधो असांजे मुल्क जी सलामती सां लाॻापियल आहिनि। सो असांखे वक़्तु न वञाइणु घुरिजे। असांजे हाकिमनि खे अफ़गानिस्तान ख़िलाफ़ वात हणणु ऐं उनजे अंदरूनी मामलनि में मुदाख़लत जो तरीक़ो फ़ौरन तर्क करणु घुरिजे। सो हिन हुकूमत ख़िलाफ़ असांजी हलचल कंहिं मुल्की मनहूस मश्करे ख़िलाफ़ आम शिकायत नाहे। उहा मुल्क जे इक़्तिदार आला ख़ुदि मुख़्तियारी ऐं सलामती जी जदोजहद आहे। जीअं मोहतरमा डेलोरस चवे थी त गोॾनि भर जीअण खां पेरें भर बीही मरणु बहितरु आहे। असीं जेके ॻाल्हाईंदा आहियूं ऐं जदोजहद कंदा आहियूं असांखे ख़बर आहे त असांखे हर लफ़्ज़ जी क़ीमत ॾियणी पवंदी आहे। पोइ बि उहो अमल इन करे जारी था रखूं जो असांजो इक़्तिदार आला ऐं सलामती ख़तरे में आहे। पुरस्रार गाज़ी गुज़िरियल 4 सालनि खां हिकु न ॿिए ॾींहुं इहो ऐलान कंदो रहियो आहे त ईंदड़ महीने मजलिस शोरा ठाही वेंदी, पर एतिरो अरसो संसा ऐलान रुॻो वात टिकाणी थी रहिया आहिनि। पाकिस्तान जी 8.5 करोड़ आबादी मां हिन वीचारे खे 250 ईमानदार माण्हू बि न पिए मिलिया। नेठि जॾहिं हणी वञी कुझु हमराह हथ कयाई त उन्हनि मां बि किन हमराहनि कसम खणण खां इनकार कयो ऐं के आवाम जे दबाव सबबु हुकूमत ते तनक़ीद करणु लॻा। उन्हनि मां अक्सर त उहे आहिनि जिन खे हीअ हुकूमत पाण रिश्वत ऐं ॿिनि इल्ज़ामनि हेठि नाअहल ठहिराए चुकी आहे। हुनखे सिंधी में चवंदा आहियूं पंहिंजो थुकियो पाण चटणु। मुतसिब आला जी मुक़ररी जे मामले में बि साॻी सूरत हाल आहे। हीअ हमराह गुज़िरियल 2 सालनि खां सख़्तु ॻोल्हा में मसरूफ़ आहे, पर खेसि को अहिड़ो ईमानदार हथु न आयो जंहिंखे खणी मुतसिब आला तौरु मुक़ररु करे। या त को हिकु ईमानदार माण्हू बि हिन टोले सां ताउन करण लाइ तयारु न आहे, या त हेॾे सॼे मुल्क में हीअ रुॻो पंहिंजो पाण खे ई ईमानदार थो सम्झे। कॾहिं कॾहिं हीअ हुकूमत इहो ॾेखाव ॾींदी आहे ॼण अमन अमान क़ाइमु करण लाइ इक़्तिदार ग़सब कयो हुजेसि, पर ख़ुदि सरकारी अंग अखर बि निराली कहाणी था ॿुधाइनि। सिंध में 1979 में 24,000 ॾोह थिया ऐं 1980 में 27,000 ॾोह थिया। पंजाब में 1979 में 90,000 ॾोह थिया ऐं 1980 में 99,000 ॾोह थिया। यानी चरीअ कीअं चाक चए वेरा वेर वध। जेतोणीकि कोई ईअं बि चई थो सघे त हदूद ऑर्डिनेंस जो न को मुस्बत असरु पियो आहे ऐं न ई वरी मनफ़ी असरु पियो आहे। हदूद ऑर्डिनेंस त रुॻो पुलिस जी रिश्वत वारी कमाई में इज़ाफ़ो आंदो आहे जो हाणे खेनि उहो हथियार बि हथ में आहे त जेको खेसि वणे उहो हदूद ऑर्डिनेंस हेठि चालान करे था सघनि। जॾहिं त ॾोह वधण जा असली सबब अञा ॿिया आहिनि। हिकिड़ो मुख्य कारण मुआशरे में मौजूदु घुट ऐं बुसट आहे। सियासी सरगर्मियुनि ऐं प्रेस ते पाबंदी मुआशरे में घुट वधाए छॾी आहे। हिन हुकूमत जज़्बनि जी फितरी नेकाल जा समूरा रस्ता रोके छॾिया आहिनि।
उन करे हाणे गैर फितरी तरह उभरी रहिया आहिनि। सियासी सरगर्मियूं ऐं अख़बारूं ॾोहनि ते इख़लाक़ी रोक रखंदियूं आहिनि, पर हिननि उहे ख़तमु करे छॾियूं आहिनि। मुआशरे में मिसाली किरदारनि जी कमी समूरे समाज खे आम तरह ऐं नौजवाननि ते ख़ासि तरह असरअंदाज़ थींदी आहे। जॾहिं असांजे मुल्क जा नौजवान उहो था ॾिसनि त को रुॻो हल्फ़े वफ़ादारी जी ख़िलाफ़ वर्ज़ी करणु ऐं डंडे जे ज़ोर ते सदारत जे उहिदे ताईं पहुची थो सघे, तॾहिं उहे बि बुराई जे रस्ते ॾांहुं छिकजण था लॻनि। उहे ॾिसनि था त जेकॾहिं को माण्हू हिकु ॻोठ थो लुटे त धाड़ेल थो सॾिजे, ॿियो मुल्क थो बर्बादु करे त फ़ातिह थो सॾिजे, पर पंहिंजे मुल्क ते कब्ज़ो करे उनखे वीरान थो करे त चीफ मार्शल एडमिनिस्ट्रेटर थो कोठिजे। उहे ई हालतूं आहिनि जंहिं करे हिकु ॾींहुं असीं फैसलाबाद जे कंहिं मौलवी खे 5 सालनि जी नियाणी खे अगवा कंदे था ॾिसूं, या लाहौर जे मीनारा मस्जिद जे पेश इमाम खे पंहिंजे 12 सालनि जी धीअ सां ज़ोरी ज़ना कंदे था ॾिसूं। ॿिए ॾींहुं मच्छी माने वारनि घराणनि जे नौजवाननि खे बैंक फुरींदे था ॾिसूं त कहिड़ी मजलिस शुरा जे हिकु मेंबर अरबाब अमीर हुसैन खे मसमात रहमत खे अगवा कंदे ऐं भाणस खे मार्शला में क़ाबू कराईंदे था ॾिसूं। कहिड़ी न चादर ऐं चौदीवारी जी हिफ़ाज़त थी रही आहे। साईं, जॾहिं की वहशी असांजे मुल्क तहज़ीब ऐं तमदन खे ख़्वार ख़राबु करण में लॻा पिया आहिनि, तॾहिं असीं ख़ामोश तमाशाई बणिजी नथा सघूं। साईं, सरकारी वकील मूं ते इल्ज़ाम लॻायो आहे त आउं कम्यूनिस्ट आहियां। हाउ, आउं कम्यूनिस्ट आहियां ऐं मूंखे उन ते फ़ख़ुरु आहे। हुकुमरान तबक़नि न रुॻो मुआशिरे जो हर इदारो ग़लति तौर ते इस्तेमालु कयो आहे, पर इस्लाम जो नालो बि ग़लति तौरु इस्तेमालु कयो आहे। हिननि इदारा तबाह ऐं मुल्क वीरान करे छॾियो आहे। हाणे ही आख़िरी कारतूस यानी फ़ौज खे इस्तेमालु करे रहिया आहिनि। जेतोणीकि हर कंहिंखे इहा ख़बर आहे त उहा आख़िरी कारतूस बि 1971 में मुल्क खे मुतहद रखी न सघियो आहे। सो हाणे फ़क़्ति असीं ऐं असांजा मुहिब वतन ऐं जमहूरी इतिहादी मुल्क खे अमन, तरक़ी ऐं ख़ुशहाली जी वाट ते वठी वञी था सघूं। अॼु पाकिस्तान बुनियादी समाजी तब्दीलियुनि लाइ तयारु आहे। असांजो मुल्क 1971 में बि अहिड़ी तब्दीली लाइ तयारु हो, पर असांजा सीनियर जनरल उन वक़्तु बि रज़ाकाराणे तौरु इक़्तिदार आला अवाम जे चूंडियल नुमाइंदनि जे हवाले करण लाइ तयारु कोन हुआ। मुल्क जूं समूरियूं अक्सरियती जमायतूं समाजी तब्दीली जो वाइदो करे चुकियूं हुयूं। उन्हनि ज़रई सुधारनि, बुनियादी सनअतनि खे क़ौमी मिल्कियत में वठणु, नौकरशाही, सरमाए खे घटाइणु ऐं अमेरिका सां फ़ौजी मुआहिदा ख़तमु करण जा कौल कया हुआ। पर असांजे सीनियर जनरल आम राय आॾो आण मञण बदिरां मुल्क खे कटे वरी मार्शलाऊं लॻाइण जे लाइक़ु बणाइण जो फ़ैसिलो कयो। तॾहिं असांजे मुल्क जे वधीक बाशऊर हिसे पंहिंजो पाण खे आज़ादु कराए वरितो। मुल्क जी तब्दीली लाइ तयारु हुजणु ईअं ई आहे जीअं पूरनि ॾींहंनि सां ॿारु माउ जे पेट में हुजे। जेकॾहिं वक़्तु अंदरि वेम न करायो वियो त माउ जी हयाती, जेको हिन सूरत में मुल्क हो, ऐं ॿार जी हयाती, जेका हिन सूरत में समाजी तब्दीली ऐं ख़ुशहाली हुई, ॿई ख़तरे में हूंदियूं आहिनि। असां सॼे मुल्क में बुनियादी समाजी तब्दीली आणण बदिरां जेका मुल्क खे बचाए सघे हा, मुल्क खे 2 टुकर करे छॾियो, पर हाणे असीं उहो तजुर्बो दोहराए नथा सघूं। जाग्राफ़ियाई तरह पाकिस्तान लाइ इहो मुमकिन हो त मशरक़ी बंगाल जी अलहद थियण खां पोइ बि क़ाइमु रही सघे, पर हाणे जाग्राफ़ियाई हालतूं अहिड़ियूं आहिनि जो जेकॾहिं मुल्क जो को बि हिसो अलॻि कयो वियो त मुल्क क़ाइमु रही कोन सघंदो। जेसिताईं मुंहिंजो तालुक़ु आहे त आउं त कम्यूनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जी मरकज़ी कमेटी जो मेंबर हुअण जी हैसियत में असांजे आख़िरी मक़सदु सोशलिज़म जे क़याम लाइ जदोजहद करे रहियो आहियां। पर मूंखे ख़बर आहे त असांजे समाज जा केतिरा ई अहिड़ा तबिका आहिनि जेके ॼाणनि था त जेकॾहिं हालतूं जीअं जो तीअं रहियूं त असांजो मिसकिन मुल्क वरी ख़तरे में आहे। उन्हनि खे ख़बर आहे त सॼे मुल्क खे अमरीकी अॾे में तब्दील कयो पियो वञे, जंहिंजे नतीजे में तरक़ी त परे, पर अमरीका जा इक़्तिसादी बाना बणिजी वेंदासीं ऐं जेका अंधी मंडी सनत अथऊं उहा बि ख़तमु थी वेंदी। सो मुआशिरे जा उहे हिसा जिन में मज़दूरनि, हारियुनि, विचोले तबिके, दानिशवरनि, निढनि खातेदारनि, वापारियुनि ऐं सीड़पकारनि जो उहो हिसो जेको अमरीका सां लाॻापियल न आहे, उन्हनि सभिनी जो त घणो कुझु दाव ते लॻल आहे। उन्हनि जा न रुॻो धंधा धाड़ियूं, ख़ुशहाली ऐं तालीम दाव ते लॻल आहिनि, पर उन सां गॾोगॾु मुर्गो मुल्क ई ख़तरे में आहे। उन करे समाज जा उहे सभु हल्का बुनियादी समाजी तब्दीली आणण जो पको पह करे चुका आहिनि। उहा तब्दीली असांजे मुल्क खे वधीक मज़बूत ऐं ख़ुशहाल बणाईंदी। उहा बुनियादी तब्दीली आज़ाद क़ौमी जमहूरियत आहे।
कुछ तबक़नि लाइ त उहा ई आख़िरी मंज़िल आहे, पर साइंसी सोशलिज़म खे मञींदड़नि लाइ उहो मांझांदे जो बाग़ या हिकु ॾाके जो पुरावो आहे। हिन मक़सदु हासिलु करण लाइ तरक़ी पसंदनि ऐं ॿियनि मुहिब वतननि जो मज़बूत इतिहाद लाज़मी आहे। नई नव आबादियात मां आजो थियण लाइ ज़रूरी आहे त अमेरिका जी इंतिज़ामी इक़्तिसादी बालादस्ती खां जिंद छॾायूं। सनती तरक़ी लाइ इहो लाज़मी आहे त ज़रई सुधारनि ज़रिए अंदरूनी मार्केट पैदा करियूं ऐं हुकूमत जी निगरानी में नंढी सरमाएदार खे कारोबार करण जी इजाज़त ॾियूं ऐं उन सां गॾु बुनियादी सनत खे क़ौमी मिल्कियत में वठी मज़दूर खे इंतिज़ामिया में शामिलु करे जमहूरी तरह उन जो इंतिज़ाम हलायूं। सेहतमंद पाकिस्तान लाइ ज़रूरी आहे त असीं आवाम खे इल्म ऐं सिहत जूं सहूलियतूं क़ौमी ख़ज़ाने मां मुहैया करे ॾियूं। रिश्वतखोरी जे ख़ात्मे लाइ असांखे घटि में घटि पघार 1 तोले सोन जे बराबरि ॾियणो पवंदो। क़ौमी यकजहती लाइ असांखे नंढियुनि क़ौमुनि खे लिसानी ऐं सक़ाफ़ती हक़ ॾेई मुतमइन करणो पवंदो। बेअंदाज़ फ़ौजी बजट खे आवाम जी भलाई वारनि कमनि ॾांहुं मोड़ण लाइ पाड़ेसरी मुल्कनि सां पुरअमन तालुकात क़ाइमु करणा पवंदा ऐं उन लाइ त बतरफ़ी मुफ़ाद मुताबिक़ सोशलिस्ट मुल्कनि सां वापार बयान टर आहे, पर उन्हनि समूरनि कमनि लाइ असां तरक़ी पसंदनि ऐं ॿियनि मुहिब वतननि जी हुकूमत ठाहिणी पवंदी। हिते इहो वाज़ह करणु ज़रूरी आहे त हिन हुकूमत जी मुशाबहत उन नाम निहाद क़ौमी हुकूमत सां बिल्कुलु न कई वञे जंहिंमें अमरीकी छाड़ता हिकु हटी सरमाएदार वॾा वॾेरा ऐं सीनियर जनरल हुआ या मुख़्तलिफ़ रंगनि रूपनि सां हाण ईंदा। मोहतरम सदर ऐं मेंबर साहिबो, असांजो अवाम सियासी तरह बाशऊर आहे, उन करे अमरीका कॾहिं बि अवामी हिमायत जी उमेद नथो रखी सघे। सो हिते अमरीका जा मुखिया मोहरा सीनियर ई आहिनि। जीअं अमरीका जे नायब वज़ीर ख़ारजा मिस्टर जेम्स बकली हिकु प्रेस कॉन्फ्रेंस में खिलियो खुलायो इक़रार कयो आहे त पाकिस्तानी फ़ौज जा समूरा सीनियर जनरल असांजा पंहिंजा माण्हू आहिनि। ज़ाहिर आहे त प्रेस कॉन्फ्रेंस जो उहो हिसो असांजे अख़बारनि में शाया थियणु न ॾिनो वियो हो। 1971 में जनरल सौ सिधो मुल्क टोड़ण लाइ ज़िम्मेवार हुआ, उन करे उहे पंहिंजो कब्ज़ो बरक़रार रखी न थे सघिया। नए पाकिस्तान में चूंडियल हुकूमत अची चुकी हुई, उन करे अमरीका सां लाॻापा बि छिडा थी विया हुआ, पर जीअं ई सीनियर जनरल मैदान में आया त अमरीका सां नओं नातो ॻंढियो वियो त जीअं पाकिस्तान खे ईरान ऐं अफ़गानिस्तान ख़िलाफ़ अॾे तौरु इस्तेमालु करे सघिजे ऐं भुटे खे उन करे फाही ॾिनी वई जो हुन आज़ादी वारी वाट वठणु शुरू कई हुई। अमरीकी साम्राजी ऐं संदन छाड़ता अॻे बि अवाम खे दोखो ॾियण में कामयाबु कोन थिया हुआ। सो हाणे जॾहिं अवाम ज़रई ऐं ॿियनि सुधारनि जो तजुर्बो हासिलु करे चुको आहे ऐं साम्राजनि ऐं उन्हनि जे छाड़तनि खां जान छॾाए के क़दुरु सुख जो साहु खणी चुको आहे, हाणे भले उहे इस्लामी रूप इख़्तियार कनि या ॿियो ॿ रूप, माण्हू उन्हनि खे मूर न क़बूलु कंदा। किननि जा पोल बि पधरा थी चुका आहिनि, उन करे उहे अमरीका नवाज़ जनरल कॾहिं बि चूंडूं कोन कराईंदा। हाणे हीअ भले किरोड़ क़ुरान खणनि, पर माण्हू मथनि असुलु एतबार कोन कंदा। को बि शरीफ़ माण्हू साॻे ॿिर मां न ॾंगबो आहे। हिते उहो यादि रखणु कमहलो कोन थींदो त भुटो शहीद चूंडूं खटे चुको हो ऐं उन खां पोइ ई गोड़ घुमसान कयो वियो हो। उन मां साबित थिए थो त न रुॻो असांजे मुल्क में उहे हमराह रज़ाकारणे तौरु इक़्तिदार न छॾींदा, तंहिं करे अमली तरह अवाम जी हुकूमत पहिरीं क़ाइमु करणी पवंदी, उन खां पोइ चूंडूं कराए उनखे क़ानूनी बणाइणो पवंदो। उहा ई सूरत हाल हुई जंहिं करे कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान 4 नुकाती प्रोग्राम पेश कयो हो। पार्टी मुल्क जे समूरनि मुहिब वतन माण्हुनि खे कोठ ॾिनी त उहे गॾिजी मुल्क ऐं अवाम जो इक़्तिदार आला बहाल कराइनि। ज़ाहिर आहे 22 वॾा सरमाएदार ख़ानदान, थोरा जागीरदार, कुझु जनरल ऐं संदन ॻाण ॻणिया छाड़ता त मुखालफ़त कंदा, पर उन्हनि जे अंदाज़नि खां घणो अॻु समाज जा उहे सभु तबिका जिन जो मुफ़ाद ख़ुदि मुख़्तियार पुरअमन ख़ुशहाल गॾियल इक़्तिसाद वारो ऐं लिसानी ऐं सक़ाफ़ती हक़ ॾियण वारो पाकिस्तान में आहे, से उथी हलचल हलाईंदा ऐं पंहिंजा उहे सभु हक़ हासिलु कंदा। हुकूमत खे ख़बर आहे त उहो प्रोग्राम केतिरो न बर वक़्तु आहे। उहो ई सबबु आहे जो असीं अखि जो कंडो थी पिया आहियूं ऐं उहा असां ते हर वहशाणो वार करे रही आहे। हुकूमत खे पूरी पिरोड़ आहे त पोरियत प्रेस ऐं अदलिया जी आज़ादी जा हक़ीक़ी अलमबरदार आहिनि। पोरियत अवाम लाइ उहो ज़िंदगी ऐं मौज जो मसइलो आहे। जेकॾहिं अदलिया खे थोरी बि आज़ादी हुजे हा, जेकॾहिं प्रेस ते पाबंदी न हुजे हा, या असांजो बदनसीब मुल्क अमरीकी ज़ेर दस्ती हेठि न हुजे हा, त उहे पुरअसरार गाज़ी
नज़ीर अब्बासी खे फ़ौजी कैंप में ईअं अज़ियतूं ॾेई शहीद न करे सघनि हा। हिन केस में शामिल मुजनबिन साथियुनि ऐं दोस्तनि जूं हयातियूं उन करे कोन बची वियूं जो उहे कासाई को वरी इंसान बणिजी पिया हुआ। हुननि जूं हयातियूं हिन करे बची वियूं जो तरक़ी पसंदनि ऐं ॿियनि मुहिब वतननि मुल्क में तोड़े सॼी दुनिया में वॾी मुहिम हलाई हुई। आऊं उन्हनि सभिनी जा पंहिंजे साथियुनि ऐं पाकिस्तान जी अवाम पारां थोरा थो मञा ऐं खेनि पक थो ॾियारियां त दुनिया खे जदीद मवासिलाती वसीलनि बि एतिरो वेझो न आंदो आहे जेतिरो उन्हनि भाइपी वारनि जज़्बनि आंदो आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे पोहिर अॻवान कामरेड जाम साकी जे किताब फ़तह आख़िर अवाम जी थींदी जी 19वीं क़िस्त। हीअ किताब दर हक़ीक़त अदालती बयान ते ॿधल आहे। हिन किताब जो पहिरियों छापो 1985 धारे छपजी मंज़र आम ते आयो हो, जंहिंखां पोइ ॿियो छापो 2020 में छपराए पधिरो कयो वियो। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। हिन प्रोग्राम साण आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। आऊं ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जीअं त अव्हीं ॼाणो था त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वेंदो आहे। इल्मु अदब सियासी समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे असीं अवल जे बुनियाद ते नशर करे अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। पंहिंजो क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। असीं जेके पंहिंजा प्रोग्राम यूट्यूब ऐं फेसबुक वसीले अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं उन्हनि प्रोग्रामनि खे ॿियनि ताईं पहुचायो त जीअं सुजाॻी जो हीअ आवाज़ अञा बि वधीक सघारो बणिजी सघे। प्रोग्राम में हाणे वर्क वरायूं था उन किताब जा जंहिंजो नालो आहे सिंधू जूं सल्तनतूं ऐं हीअ किताब नाम्यारी लेखक आहे लाइस अल्बेनिया लिखी असां पढ़ंदड़नि जी नज़र कयो, जॾहिं त हिन जो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुखारी। अॼु असीं अव्हांजी ख़िदमत में हिन किताब जी पेश करे रहिया आहियूं 53वीं क़िस्त। हीअ किताब दर हक़ीक़त सिंधू जे सफ़र ते लिखियलु आहे, जंहिंमें सिंधू दरिया ऐं भरपासे में रहंदड़ तहज़ीबनि जो ज़िक्र पिणु मिले थो। हीअ किताब सिंधू दरिया जी कहाणी ते ॿधल आहे। अचो त वर्क वरायूं था 53वीं क़िस्त जा। शंधूर लक 3734 मीटरनि जी बुलंदी ते आहे ऐं उते ऑक्सीजन तमामु घटि आहे। मूं ढंढ जे कपर ते थोरो पंधु कयो त उभ साही थी पियुमि ऐं साह खणणु ॾाढो ॾुखियो बणिजी वियो। ऐं पथर जे ठहियल घरनि जे वेझो पहुतसि त उते उन्हनि मालवंद माण्हुनि जा 4 छोकिरा काठ मां ठहियल ॾंडनि सां पोलो खेॾण जी कोशिशि करे रहिया हुआ। हिकु झूनी औरत हेंडे रंग जी शाल ओढियो ऐं चित्राली टोपी पायो घर जी चांठ ते वेठी हुई ऐं सिज जी गर्मी जो मज़ो माणे रही हुई। हिकु छोकिरे मूंखे इशारे सां संस घर ॾेखारियो। उहो जाबलू इलाइक़े जो रिवायती घरु हो जंहिंखे ॻुड़ जे रंग जहिड़ी पथरनि जी चौदीवारी ॾिनल हुई। 2 वॾा कमरा हुआ, हिकु रंधिणो ऐं ॿियो सामान रखण जो कमरो। काठ जूं गोल छतियूं हुयूं। हिकु गैलन वारी गीह जी दॿी मां चिमनी ठाही वई हुई। हर घर जे साम्हूं हिकु विरांडो ज़रूरु हो जेको कारुनि ऐं भूरे रंग जे पथरनि जो ठहियलु हो। हर विरांडे जे भर में ढगियुनि जो वथाण हो। जीअं रगवेद में मंज़रकशी कयल आहे, हू चोरनि वांगुरु सभु रुकावटूं टिपी माल जे वथाण में दाख़िल थिया। मूंखे हैरत थी रही हुई त हीअ मंज़र हक़ीक़ी आहिनि या ऑक्सीजन जी घटिताई जे करे आउं को ख़्वाबु ॾिसी रही आहियां। एतिरे में ॿारनि मूंखां सुवाल पुछणु शुरू कया, तुंहिंजो मुड़ुसु किथे आहे? मूं जीअं ई खाइनि सिंधन मज़हब बाबति पुछियो त ॿार जवाबु ॾियणु बदिरां अजीब सुवाल करणु लॻा, तुंहिंजा ॿार किथे आहिनि? आउं जादूगरी बाबति सोचणु लॻियुसि जेका 1950 वारे ॾहाके ताईं हिते आम जाम हुई। जादूगरनि खे शामान चयो वेंदो हो ऐं हूअ तबीब बि हूंदा हुआ। ॿारनि वरी सुवाल कयो, तुंहिंजे मुड़ुसु तोखे हेॾां अचण जी इजाज़त ॾिनी आहे? हुननि मूंखे ॿुधायो त संदन सोट लसपुर जी पोलो टीम में खेॾंदा आहिनि। मूं खाइनि पुछियो, छा तव्हां हर साल ऊन्हारे में हिते ईंदा आहियो? पाकिस्तानी साई टोपी पातल हिकु छोकिरे ढंढ ॾांहुं इशारो कंदे ॿुधायो, असीं आम तौर ते हुते रहंदा आहियूं, पर असीं अॻिते इन करे आया आहियूं जो हिकु ॾेॾर टिप ॾेई खीर में किरी पियो हो। हुननि मूंखे ॾेॾर जो आवाज़ु कढी ॿुधायो
आउं वथाण जी दीवार ते वेही रहियसि ऐं थेले मां रगवे जी कापी कढी पाइण लॻसि ऐं ॿार मुंहिंजी थेले जी झड़ती वठण लॻा। जॾहिं आसमान मां पाणी हुनजे मथां किरे थो त हूअ चमड़ी जे थेली वांगुरु ख़ुश्क थी वञे थो, पाणी में पियो रहे थो ऐं पोइ रड़ियूं करे थो ऐं ॾेॾर बि साणस आवाज़ मिलाइनि था, ॼण त ॻऊं फड़ण लाइ रंभी रहियो हुजनि। हवा में ऑक्सीजन जी घटिताई मूंखे परेशान करे रही हुई। हाणे जल्दी उन मां छुटकारे लाइ मूंखे सोम रस पीअणो पवंदो ऐं पोइ असू मेयास यानी घोड़नि जी कुर्बानी करणी पवंदी, मतिलबु त पोलो मैच ॾिसणु वञणो पवंदो। सोम रस त हिते जो मक़ामी शराब आहे जेको जबल जी कंहिं ॿूटी मां ठाहियो वेंदो आहे। बाक़ी रहिया घोड़ा से उहे न आहिनि जिन जी रगवेद वारे दौर में कुर्बानी कई वेंदी हुई। ही घोड़ा पंजाब खां आंदा विया आहिनि। कुर्बानी वारनि घोड़नि खां वधीक सघारा ऐं सुहिणा आहिनि, छाकाणि त दीर वारे इलाइक़े मां जेके घोड़नि जा ढांचा मिलिया आहिनि उन जी पुठी जो हॾो 135 सेंटीमीटर डिघो आहे, यानी उहे अॼु जे घोड़नि खां घणा नंढा आहिनि। साइबेरिया में अहिड़ा नंढा घोड़ा जाम थियनि था। गुज़िरियल 3 ॾींहंनि खां आउं ॾिसी रही आहियां त ढंढ जो किनारो माण्हुनि सां भरिजंदो पियो वञे, जिन में मक़ामी माण्हू, पठाण सौदागर, पंजाबी सियाह ऐं कुझु परॾेही बि नज़र अची रहिया आहिनि। इंजीनियर यूसुफ गाह सां ढकियल मैदान ते हेलीकॉप्टरनि जे लहण लाइ ठाहियल अछे रंग जे दायरनि जी चकास कई। गाह कटे ऐं पोइ उते ठाहियल टॉयलेट्स जे क़तार जो मुआइनो कयो ऐं पोइ मुतमइन थी मोटी आयो। अॼु राति जो चित्राली नाच थींदो ऐं ॾींहं जो चयो पियो वञे त सदर साहिब बि ईंदो। मूंखे उते सवात मां आयल 7 दोस्त मिली विया जेके पाण सां गॾु कुकड़, हिकु कुशादो तंबू ऐं स्मगल थी पिशावर पहुतल बहितरीन वुडका जूं बोतलूं बि खणी आया हुआ। पोलो मां आउं जल्दी बेज़ार थी पियुसि। तोड़ जो उहा मक़ामी रांदि हुई ऐं दुनिया जी सभ खां क़दीम सवारी ते खेॾी पे वई, पर मूंखे उन मां को बि मज़ो न आयो। जीअं ई पहिरीं मैच ख़तमु थी ऐं नौजवान जो टोलो मैदान में अची नचणु लॻो त मूं इंजीनियर खे ख़ुदा हाफ़िज़ चयो ऐं संस पुटनि खां मोकिलायो। पंहिंजो ख़ीमो वेढ़ियो ऐं गिलगत ॾांहुं वेंदड़ पहिरीं जीप में सीट हासिलु कई ऐं रवानी थी वियुसि। जीअं ई चित्राल अचण लाइ लवारी टाप क्रॉस कई हुई त ख़ूबसूरत नज़ारा शुरू थी विया हुआ। पहाड़ियूं ऐं मैदान जीअं पोइ तीअं सरसब्ज़ थींदा विया। गुलनि सां छायल वादियूं शुरू थी वियूं। गिलगित जी ढंढ खे जीअं घारो पियो हो त पाणी वादियुनि में भरिजी वियो हो ऐं घरनि ते उन पाणी जा निशान नज़र अचणु लॻा। परे परे ताईं पखड़ियल पाणी जा मुख़्तलिफ़ रंग नज़र अची रहिया हुआ। ढंढ खां मथे वारी चोटी ते जीप बीठी ऐं असीं ख़ूबसूरत नज़ारनि में गुम थी वियासीं। जीप जे ड्राइवर बि गुलनि जी टारी पटे पंहिंजी टोपी में लॻाए। जीअं ई गिलगित वेझो आयो त दरिया बि माठो थी वियो ऐं हाणे हिकु तरफ़ जबलनि जी क़तार हुई ऐं ॿिए तरफ़ पाणी हो। गिलगित हिकु तकरारी इलाइक़ो आहे ऐं रूस में तयारु थियल नक्शनि में उनखे भारत जो हिसो ॾेखारियो वियो आहे। पाकिस्तान जे क़बाइली इलाइक़नि वांगुरु हिन शहर खे टैक्स फ्री दर्जो हासिलु आहे। आमतौरु काठ ऐं कारनि जी स्मगलिंग जे हवाले सां शोहरत रखे थो, पर हिते पश्तून इलाइक़नि वारा क़बाइली ज़ाब्ता लागू न आहिनि। हिते जा घणा रहवासी इस्माइली आहिनि ऐं आगा ख़ान खे मुर्शिद मञनि था। आगा ख़ानी तालीम खेनि सेखारियो आहे ऐं परदो ज़रूरी न आहे। 2 ॿारनि खां वधीक औलाद न हुजणु घुरिजे ऐं ज़रूरी आहे त हू अंग्रेज़ी में सोचनि, अंग्रेज़ी ॻाल्हाइनि ऐं ख़्वाब बि अंग्रेज़ी में ई ॾिसनि। हिते जे माण्हुनि जे मुंहं मुहांडे ते ईरानी, अफ़गान असर बदिरां चीनी ऐं विच एशियाई असर वधीक नज़र ईंदो। जीप मूंखे गोप्स ॻोठ में आणे छॾियो ऐं उतां वरी हिकु चोरी थियल कार में चढ़ी आउं यासीन वादी पहुतुसि। पिशावर जे क़दीम आसारनि जे माहिर जी राय आहे त यासीन वादी खां आर्या क़ौम जा माण्हू आया हुआ। हिते जे क़दीम आसारनि बाबति का बि तहक़ीक़ न थी आहे। मुंहिंजी नज़र मां रुॻो हिकु ई हवालो गुज़रियो आहे जेको 19वीं सदी जे आख़िर धारे गिलगित में पॉलिटिकल ऑफिसर तौरु मुक़ररु जॉन बडोल्फ जो आहे। 3 ॾींहंनि में उहा समूरी सरज़मीन अणॼातल इलाइक़ो हुई जंहिं बाबति कंहिंखे बि का ख़ासि ॼाण न हुई। 1880 में बडोल्फ हिकु मुख़्तसर जुमिलो लिखियो हो, यासीन में पथरनि जूं टेबलूं आहिनि जेके तमामु आगाटे दौर जूं आहिनि। हुन उन्हनि जी न का तस्वीर ॾिनी ऐं न ई को नक्शो या हंधु ॼाणायो हो। उनखां पोइ हिते को बि आर्कियालॉजिकल अभ्यास न थियो, न ई हिन इलाइक़े जी तारीख़ बाबति का तहक़ीक़ साम्हूं आई। जीअं जीअं असीं यासीन जे वेझो थींदा वियासीं तीअं तीअं उहो ख़ौफ़ बि वधंदो वियो त परवाक वांगुरु उते बि क़दीम आसार तबाह न थी विया हुजनि। यासीन में मूंखे मैजिस्ट्रेट वटि रिपोर्ट करण लाइ चयो वियो।
मूंखां जॾहिं क़दीम आसारनि बाबति पुछियो त हुन ॾाढ़ी ते हथु फेराईंदे चयो त उहे आसार त असां ख़ज़ाने जी तलाश में धमाका करे तबाह करे छॾिया। मूं बेइख़्तियार चयो, ओह नो। जिते मैजिस्ट्रेट वॾो टहिक ॾिनो तॾहिं मूंखे ख़बर पई त हुन भोग पिए कयो। उन ॾींहुं शाम जो हू मूंखे नदी किनारे हिकु बाग़ में वठी वियो जिते अहिड़ा क़दीम पथर जा दायरा हुआ जेके परवाह खां वॾा हुआ ऐं उन जे विच में वण बीठल हुआ। जॾहिं आउं उन ज़मीन जे मालिक सां मिलियसि त मूं खेसि ज़मीन में खुटल पथरनि बाबति ॿुधायो। उहे पथर ॻणिया त उन्हनि मां 7 खुटल हुआ। मुंहिंजे पुछण ते ज़मीन जे मालिक ॿुधायो त उहे हिकु सुन्नी मस्जिद जी अॾावत लाइ कढिया पिया हुआ। ॿिए ॾींहुं मूं जीप भाड़े ते कई ऐं अफ़गान सरहद ताईं सफ़र कयो ऐं हर ॻोठ में चर्चे तौरु पथर चौक जी पुछा कंदा अॻिते वधंदा रहियासीं। यासीन जे उत्तर में जिते तोई नदी अची मिले थी उते हिकु मुस्लमान दरवेश जो मक़बरो आहे जंहिंजे दरवाज़े ते सिर जाबलू बकर जा सिंग लॻल आहिनि। उहा नेंदरथाल जुग यानी लॻभॻि 40,000 साल अॻु जी रिवायत आहे जॾहिं क़बरनि खे सिर ऐं पाढ़नि जे सिंगनि सां सिंगारियो वेंदो हो। उन जे भर में ई निढनि पथरनि जा 2 दायरा हुआ जेके पिणु शायदि क़ब्रस्तान हुआ। हिते दरिया ॾखण ओभर रुख ते वहे थो ऐं 7 पथा ब्रह्मण मुताबिक़ दरिया जो उहो रुख मुर्दा दफ़न करण लाइ इंतिहाई मुनासिबु आहे। दरिया जे किनारे हिकु उभी टकरी चढ़ण जी कोशिशि कयमि। हेठि मैदान तां उन चोटी ते पथर जा दायरा नज़र अची रहिया हुआ पर जीअं ई चोटी ते चढ़णु शुरू कयमि त ग़ाइबु थी विया। कंहिं ज़िदी ॿार वांगुरु उहे दायरा कंहिं महिल नज़र आया थिए त कंहिं महिल लिकी थी विया। 2 भेरा मूंखे उहे पथर जा 3 या 4 दायरा ॾिसण में आया। पथर तमामु वॾा हुआ। वेझो ॾिसण सां ख़बर पई त कतार में लॻल पथरनि जे विच मां कुझु पथर ग़ाइबु हुआ ऐं उन्हनि जी जाइ ते वरी नंढा पथर लॻाया विया हुआ। मूंखे अहिड़ा केतिरा ई टेबल जहिड़ा पथर नज़र आया जेके 2 टुकड़नि में हुआ। हिकु टुकड़ी ते मूंखे सिरह जी शिकल ठहियल नज़र आई जंहिं ते सिंग उन जे बदन जेतिरा डिघा हुआ। उहे पथर जेके उते लॻल हुआ से चोटी खां घड़ियल न हुआ ऐं तमामु खोरा हुआ ऐं हेठि पाड़ में हिकु नंढड़ो पथर लॻल हो जेको बिल्कुलु टेबल जहिड़ो हो। 20 साल अॻु जॾहिं क़दीम आसारनि जो जर्मन माहिर कार्ल जेटमार गिलगित आयो हो त हुन सां अहिड़ा माण्हू बि मिलिया हुआ जेके उन्हनि पथरनि जो एतिराम कंदा हुआ। साल में हिकु ॾींहुं सॼे ॻोठ जा मर्द ऐं औरतूं गॾिजी उते ईंदा हुआ ऐं शराब पीअंदा ऐं नचंदा हुआ ऐं हू जिन्सी ख़्वाहिश खां बेख़बर थी उन्हनि पथरनि जे भर में नचंदा हुआ। चयो वञे थो त उहे उभा डिघा ऐं वॾा पथर असल में रूह जी मुक्ति लाइ लॻाया वेंदा हुआ जॾहिं त उन्हनि जे बुनियाद में लॻल टेबल जहिड़े पथर ते बकरी जी कुर्बानी कई वेंदी हुई। हिननि ॾुराहनि ऐं आज़ाद वादियुनि में पथर जी पूॼा बाबति अहिड़ियूं केतिरियूं ई कहाणियूं पखिड़ियल आहिनि। मथे बिल्कुलु ख़ामोशी हुई ऐं हवा खां सवाइ ॿियो को बि आवाज़ु न हो। मूंखे उते 2 कलाक लॻी चुका हुआ ऐं एतिरे में ॾिठमि त जीप जो ड्राइवर मूंखे सॾु कंदो ऐं सहकंदो अची रहियो हो। असल में मूंखे तमामु घणी देरि थी वई हुई। हू परेशान थी वियो हो। असां उते वरी अॻिए ॻोठ जो सफ़रु कयो जेको हिकु अबकपरी ते दरिया जे किनारे ताईं पखिड़ियल हो। हितां खां अफ़गानिस्तान ऐं रूस जे आर्गिस नदी 2 ॾींहंनि जे पंध ते हुई। दरिया में उथल आयल हुई ऐं असांखे जीप उते छॾे पैदल ॻोठ ॾांहुं वञिणो पियो। असीं अखरोटनि जे वणनि सां छायल रस्तो ॾेई अॻिते रवाना थियासीं। सॼो रस्तो ऐं वादी नीरनि गुलनि सां छाई पई हुई। रस्ते तां हलंदे असांखे वॾा पथरनि जा दायरा नज़र आया जेके अटकल 4 फुट ऊचा हुआ ऐं पथर हिक ॿिए सां बिल्कुलु जकड़ियल हुआ। ॼण माण्हू कुल्हो कुल्हे सां मिलाए बीठल हुजे। उहो बाग़ अखील नाले हिकु शख़्स जो हो ऐं संस झूनो पीउ कारो चश्मो पाए ॿाहिरि आयो। उहो झूनो शाइर हो ऐं शाइरी सां गॾु मुख़्तलिफ़ क़िसा बि ॿुधाईंदो रहियो। हुन मूंखे उन्हनि पथरनि जे दायरनि जो क़िसो बि ॿुधायो। संस चवणु हो, हिते तव्हां जंहिंखां बि पुछंदासि तव्हांखे इहो ॿुधाईंदो त उहे पथर जे छिपनि वारा गोल दायरा जिन्हनि जे यादनि जा ठाहियल आहिनि। पर इहो सच न आहे। हुन ॿुधायो त संस कुटुंब हिते जे शाही ख़ानदान सां तालुक़ु रखे थो जेको 1 सदी अॻु ताईं हिते हुकुमरान हो। दायरनि जी हक़ीक़त ॿुधाईंदे हुन चयो त असांखे असांजे वॾनि ॿुधायो हो त उहे दायरा 1 या 2000 साल अॻु रूसी जोधनि ठाहिया हुआ। संदन को प्यारो साथी मरी पवंदो हो त हू खेसि दफ़न करण खां पोइ उन जाइ ते पथर जे वॾनि छिपनि सां उहो दाइरो ठाहे छॾींदा हुआ त जीअं हू जॾहिं बि अचनि त उते बि हीअ ॾुख जो इज़हार करे सघनि। हू ॾाढा जज़्बाती माण्हू हूंदा हुआ।
मतिलब त उहे यादगार हुआ। ओभर पासे खां उन्हनि दाइरनि में दाख़िल थियण जो रस्तो हो। कुझु पथर चोरस हुआ त कुझु वरी 2 शाखा हुआ। मतिलब त हर पथर जो पंहिंजो नमूनो हो। उन्हनि जे विथिन में गाह मोरे चुको हो। उहा शक्ल उत्तर तरफ़ वारनि पथरनि जी हुई, पर ॾखण तरफ़ जे पथरनि ते सरह जूं शक्लूं ठहियल हुयूं। उहे पथर टेबल ठाहिण लाइ इंतिहाई मुनासिबु आहिनि ऐं अखियल वधीक ॿुधायो त उहे कढण में बि सवला आहिनि। हुन चयो त हर भेरे जॾहिं को स्कर्दू ईंदो आहे त संदन पाड़ेसरी उन्हनि मां हिकु पथर कढी वठंदा आहिनि। हिकु पथर जी जाइ ख़ाली हुई ऐं अखियल ॿुधायो त संस नंढपिण में जंड ठाहिण लाइ उहो पथर कढियो वियो हो। हुन मके जे हिकु खेट ॾांहुं इशारो कंदे ॿुधायो त उते बि को दाइरो हो, पर ज़मीन जो मालिक उन जी चौकीदारी करे थकिजी पियो ऐं आख़िरकार सभु पथर कढराए ज़मीन आबाद करे छॾियाईं। मूं खेसि चयो त अवी जेकॾहिं हुन पथरनि जी हिफ़ाज़त करियो त ॾिसण लाइ ईंदड़ छा तव्हांखे रक़म बि ॾेई सघनि था। पर मूं महसूसु कयो त हुन ते मुंहिंजी ॻाल्हि जो को बि असरु न थियो, या शायदि खेसि मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में न आई त पथर ॾिसण लाइ ईंदड़ माण्हू पैसा छो ॾींदा। उन शाम जो मोटी यासीन पहुतुसि ऐं सरहदी मलेशिया जे हिकु जुवान सैयद जुनैद सां गॾिजी मोटरसाइकिल ते ॻोठ जो सैर कयो। उते ॻोठ जे भरिसां हिकु ॿिए बाग़ में पथर जे दाइरे जा निशान नज़र आया। ज़मीन जे मालिक ॿुधायो त हुन उहे पथर कढी घर जी तइमीर में इस्तेमालु करे छॾिया ऐं विच वारे हिसे जी खोटाई बि कई। जितां कुझु ठिकर जा थांव मिलिया जेके संस ॿारनि खणी उन्हनि में नाज़मू जा ॿूटा पोखे छॾिया ऐं उतां 4 क़बरूं बि मिलियूं आहिनि। अहिड़ी तरह बडोल्फ जी उहा राय दुरुस्त साबित थी त उहे पथर जा दाइरा असल में क़ब्रिस्तान आहिनि ऐं अहिड़ी ॻाल्हि अखियल जी पीउ बि ॿुधाई हुई। हुन वधीक ॿुधायो त लाश साए रंग जे तहदार ताबूत में बंदि हुआ, जिन मां 2 रुॻो हॾियुनि जी शक्ल में वञी बचा हुआ ऐं उहे हॾियूं बि खोलण सां ई मिटी थी वियूं। पर हिकु लाश ताज़ो हो। इम्कान आहे त क़दीम क़ब्रनि सां गॾु वेझे माज़ी में उते हिकु वधीक दफ़न कयो वियो हो। हुन चयो त लाश जी मिटी अलॻि करे हुन खॾो भराए छॾियो ऐं उहा मिटी पंहिंजी समूरी ज़मीन में पखेड़े छॾी। मैजिस्ट्रेट मूंखे हिदायत कई त सैयद जुनैद जी कंहिं बि ॻाल्हि ते यकीन न करियां जेको चवे थो त पथर जो हिकु चौक संस ज़मीन में बि आहे। उन हिदायत जो कारण मूंखे सम्झ में न आयो, पर मैजिस्ट्रेट चयो त उन्हनि माण्हुनि खे का बि ॼाण कोन्हे। ॿिए ॾींहुं मूं सैयद जुनैद सां मुलाक़ात जो वक़्तु तय करण खां पोइ मैजिस्ट्रेट खे ॿुधायो त वापसि गिलगित वञी रही आहियां। मैजिस्ट्रेट जे ड्राइवर मूंखे गोप्स वादी जे वेझो लाथो ऐं सैयद जुनैद जो घर बि उते ई भर में हो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं किताब सिंधु जूं सल्तनतूं जी 53 क़िस्त। हीअ किताब नामेरी लेखका इलाइस अलबेनिया जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुख़ारी। इन ते ई प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो, घर घर ॻोठ ॻोठ
ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए। सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।